अधु सड़ियल हिकु वण हुयो, ॿियो कुझु न हुयो। अधु सड़ियल हिकु वण हुयो, ॿियो कुझु न हुयो। ऐं झुगो ई झण हुयो, ॿियो कुझु न हुयो। हर खुदाई खाम ख़्याली थी वई, हर खुदाई खाम ख़्याली थी वई। रूह में रांझण हुयो, ॿियो कुझु न हुयो। हिन वक़्तु इन महफ़िल खे मचाईंदड़ दोस्त ऐं इन मक़बूल प्रोडक्शन जे डायरेक्टर मां गुज़ारिश कंदुसि मक़बूल हुसैन नारेजो खे अचे ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे आजाणो पेश करे। अस्सलाम वालेकुम। जी सिंध, जी लतीफ़, जी सिंधी बोली। मोतिन जड़ा मानू मेरे मुँह सिंगारी महफिल। मोतिन जड़ा मानू मेरे मुँह सिंगारी महफिल। कल भी हो पान पतोड़ो, अज भी जारी हलचल। सिंध धरती के मोरन का वधी खूबसूरत है मानायता मेहमान मोहन मिस्किन के कोठ ते कई करे अज इन महफिल के मानायतो कयो आ। सभिनी दोस्तन के दिल के गहराइन से खुश आमदीद चवां थो। सिंध के गायकी, सिंध के मौसीकी, सिंध के फनकारन में एकड़ो अर्श ते चिमकंदड़ सितारो असांजे महफिल जो सदारती मेहमान है मोहतरम जनाब मुमताज़ लाशारी साहब। आ उनके दिल के गहराइन से खुश आमदीद चवां थो। अदब के उफ़क़ ताईं पहुचाईंदड़ साईं गुलकुंदर, जंहिंजो नालो गुलन खां भी वधीक खूबसूरत है। जैसे गुलकुंदर जो नालो वठो तो चप भी पान के चुमी था वठन। मोहब्बतुन जो मरकज़ है असांजो गुलकुंदर साहब, उनके खुश आमदीद था चऊं। असांजे सिंध यूनिवर्सिटी जो क्रिमिनोलॉजी डिपार्टमेंट जो चेयरमैन, सिंध जो सुहिणो शायर, क्लासिकल अंदाज में गाईंदड़, जंहिंजो खूबसूरत गानो मशहूर थियो तो वरी यादगिरियन वरायो असांखे अची पाण बचायो असांखे। उहो भी अॼु असांजो एज़ाज़ी मेहमान मोहतरम जनाब डॉक्टर नबी बख्श नारेजा साहब। सिंध जो हीरो, सिंध के फन जो हीरो, असांजे सुञाणप मोहतरम जनाब इसरार लगारी साहब असां वटि मौजूद आहे। असांजे एज़ाज़ी मेहमान उन्हें खुश आमदीद चऊं था। हैदराबाद के अदब के हिसाब से जातल सुञातल शख्सियत आगा ज़फ़र साहब, वो भी असांजे पिंडाल मौजूद है। असांजे एज़ाज़ी मेहमान दिल के गहराइन खुश आमदीद साहब। सिंध लैंग्वेज अथॉरिटी में कम कंदड़ असांजे उन शख्सियतुन के मंजर आम ते आणींदड़ मोहतरम जनाब शौकत चाचड़ साहब असांजे एज़ाज़ी मेहमान, उनके दिल के गहराइन से खुश आमदीद चऊं था। असांजो मोहतरम तमाम सुठो दोस्त, वडो अदाकार, वडो इंसान मोहतरम जनाब इल्ताफ़ सुमरो साहब, उनके दिल के गहराइन से खुश आमदीद चऊं। इन महफिल में एकड़ा रत जा रिश्ता होंदा, एकड़ा मोहब्बत जा रिश्ता होंदा। मुझे मोहब्बत जो वडो भा शमशाद गोरी साहब भी मौजूद है, मैं उसको खुश आमदीद कहता हूँ। और हमारे इज्जत बख्शे मस्तोई साहब है और सऊदी अरब का कई करे असा के मान बख्शिंदड़ इन प्रोग्राम में स्पेशल तौर पर शिरकत कया दोस्त तारिक खान, कामरेड तारिक खान बरगड़ी जो सऊदी अरब का आयो दोस्त वेठा, उनके जोरदार ताड़ियुनि में मैं वेलकम कयां। सिंध जो सुरीलो फनकार साईं माशूक खोखर जो कंहिं तारीफ़ मोहताज न आहे, उनके प्रोग्राम खुश आमदीद चवंदो। सरवर सखीरानी साहब असांजो डिग्री का कई आयल सुरीलो सिंध के लाड़ जो शायर अमीर अमन खोसो साहब। सलीम चन्ना कहानी जो लफ्ज़न के मोतिन में पोए करे माला ठाए करे पेश कर सलीम चन्ना साहब की खुश आमदीद चवां थो। एडवोकेट नबी बख्श नारेजे के, एडवोकेट अब्दुल जब्बार चारण साहब के, उन सां गॾु काफ़ी सारा दोस्त वेठा हबीब लगारी साहब, वहीद मीरानी साहब, साफ़ी शायर कराची का असो मुमताज़ राजभर साहब कई आहे इन प्रोग्राम के लाइ, उनके खुश आमदीद चवां थो। जेके भी इन प्रोग्राम में यूनिवर्सिटी जा दोस्त आहिनि, सब मुंहिंजा महिमान आहिनि, सभिनी जी मूं वटि इज़त आहे, सभिनी खे दिलि जे गहराइन सां खुश आमदीद चवां थो, वेलकम चवां थो। ऐं हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि, इन खां पहिरियां हिकिड़े प्रोग्राम कयूं डॉक्टर नबी बख्श नारेजो वारे शो में, भरपूर दोस्तनि जी
फरमाइश हो त थी आहे त उहे लफ़्ज़ असांखे वरी ॿुधाए वञनि, उन्हनि खे दोहिराए वञे। उन में हिकिड़ी माना बि आहे, उन मतिलब बि आहे। सो काफ़ी नवां दोस्त आहिनि, अॼु उहे शयूं ऐं दोस्तनि जे अॻियां पेश कयां थो। उन में इल्तिजा बि आहे, उन में मदद जी बि अपील आहे। त मूं चयो त हिकिड़ो आजाणो मोरले मीरबर बि ॾिनो हो जॾहिं कराची हुई। मोरले मीरबर खे आजाणी ॾियण जी उन करे ज़रूरत पई जो हिकु मांगर मश उन जा भार गिड़काए वियो, खाई वियो रहियो। मोरले मीरबर माण्हुनि जो हिकिड़ो सथ कठे कयो, माण्हुनि खे गॾु कयो त मुंहिंजी मदद कयो, मां पंहिंजे भाइरनि जा लाश मांगर मछ जे वात मां कढां। अॼु हिकिड़े आजाणे जी मूंखे बि ज़रूरत पई आहे, अवां दोस्तनि खे मां कठो कयो आहे त सिंध जे मौसीक़ीअ खे बि मांगर मछ पंहिंजे वात में गिड़काए वियो आहे। अवां जी मदद, अवां जी हेल्प, अवां जी ज़रूरत आहे त अचो। जीअं मोरले मीरबर जो माण्हुनि साथ रही मांगर मछ जे पेट मां हुनजे भाइरनि खे कढियो। अॼु अवां जे साथ जी ज़रूरत आहे, मुंहिंजो साथ ॾियो त मांगर मछ जे पेट मां सिंध जी वयल मौसीक़ी वापसि भरायां। हिन प्लेटफॉर्म ते, हिन स्टेज ते कंहिं बि इदारे, कंहिं बि शख़्स, कंहिं बि शाइर, कंहिं फ़नकार जे लाइ ख़िलाफ़ न ॻाल्हाईंदुसि, लेकिन इहो ज़रूरु चवंदुसि त जेको हू रस्तो अख़्तियार कयो आहे इहो सिंध जे मौसीक़ीअ, सिंध जे शाइरनि, सिंध जे तहज़ीब जे नाहे असां हिन खे नथा मञूं। सिंध जा औलिया, सिंध जा वलीअ, सिंध जूं दरगाहूं दर्स ॾियनि था अमन अमान जो ऐं सिंध में भाईचारे जो, जिते प्यार ऐं मोहबत जे प्रचार सां गॾु ख़ुदायत जी, वादानत जी, वादउल्ला शरीक जी ॻाल्हि थींदी। असांजे सिंध जा शाइर शाइरी कनि था त सखर खां निकिती आहियां, सेवण ते पहुती आहियां, लानत हुजे अहिड़ी शाइरीअ ते, अहिड़नि फ़नकारनि ते, ॻाइण वारनि ते। कलंदर जी दरगाह इहो दर्स नथी ॾिए त सिंध जी न्याणी सखर मां निकिरे ऐं उहा टीवीअ ते आनियर थिए, उहा ॿुधाए त मां सखर खां निकिती आहियां, कलंदर जे दरगाह ते वेठी आहे। ऐं उन सां गॾु ॻाईंदड़ त चए त मां कार में निकितो आहियां, दादूअ खां निकितो आहियां ऐं तो वटि अचां थो। असां अहिड़ी शाइरीअ जी सख़्तु लफ़्ज़नि में मुखालफ़त कयूं था, अहिड़ी शाइरी ॻाईंदड़ फ़नकारनि जी मुखालफ़त कयूं था। इहो असांजे समाज में, असांजी तहज़ीब में, असांजे हरगिज़ क़बूलियत न आहे त जेका शाइरी, जेको फ़नकार असांजे नियाणियुनि खे बिगाड़े ऐं ग़लति मतिलबु ॾिए। ऐं अहिड़ा टेलीविज़न चैनल ते जेके कलाम आनियर थियनि था, इन जी शदीद लफ़्ज़नि में मां हिन प्लेटफॉर्म ते मुखालफ़त कयां थो त जिते ग़लति शइ ॻाई थी वञे, अगरि सुठी शइ पेश कई वञे त उते टेलीविज़न चैनल वारा त चवनि असांजे तहज़ीब, असांजी पॉलिसी में न आहे। अॼु मां अव्हांजे तजुज़ सां, सिंध जा भलोड़ रागी बि हिते आहिनि, तमामु महान अदीब बि आहिनि, उहे बि वेठा आहिनि, उहे बि हिन शइ ते ॻाल्हाईंदा। ऐं अव्हां दोस्तनि जो हिकु दफ़ो वरी शुक्रगुज़ार आहियां जो अव्हां टाइम कढी करे हिते मुंहिंजे साथ। थैंक यू वेरी मच। मक़बूल साईं जेके पंहिंजे अंदर जो इज़हार कयो, उन इज़हार में यकीनन का सचाई आहे ऐं यकीनन असांजी सिंधी क्लासिकी मौसीक़ी जेका आहे उहा कंहिं ॿिए तरफ़ वञे पई। उन जे करे असां चाहियूं था त सिंधी क्लासिकी मौसीक़ी ऐं जेका मयारी शाइरी हिन महिल घटि ॻाइजे पई ऐं उनखे वधीक हथी वठाइजे ऐं अदबी दोस्त, अदबी शाइर जेके बि आहिनि उन्हनि जी शाइरीअ खे अॻिते आणिजे। त यकीनन मक़बूल पंहिंजे जेको अंदर जो इज़हार हुयो उहो तव्हांजे ॾाढो सलियो ऐं हिन में सचाई आहे। ऐं केतिरा एल्बम